सभिनी दोस्तनि खे भली का सिंध हेल्प जे चैनल तां असां सभई पंहिंजी ज़िंदगी में कुछ वॾो करणु था चाहियूं। उन वॾे कमु करण लाइ सही वक़्त जो इंतज़ारु कंदा रहंदा आहियूं। जॾहिं त वॾी कामयाबीअ लाइ असांखे कुछ नंढियूं चेंजिस करे असां वॾा मक़सद हासिल करे सघूं था। अॼु असां हिन वीडियो में हिकु पावरफुल शइ जे बारे में ॻाल्हाईंदासीं। जेकॾहिं तव्हां सोचे सम्झी पाण ते अप्लाई करियो त तव्हां नंढा स्टेप्स वठी वॾो कमु करे सघो था। जेके माण्हू तव्हां खां वधीक होशियार ऐं बासलाहित आहिनि उन्हनि खां वधीक अॻिते निकिरी सघो था। हीउ तव्हांखे हर शइ में मदद कंदो, जीअं एजुकेशन, हेल्थ, वेल्थ ऐं रिलेशनशिप खे मज़बूत कंदो। दोस्तो, हीअ पावरफुल शइ आहे कंपाउंड इफेक्ट, जंहिं जे बारे में अल्बर्ट आइंस्टाइन चयो हो त कंपाउंड इंट्रेस्ट दुनिया जो 8हों अजूबो आहे। दुनिया जी सभ खां पावरफुल शइ आहे। जेको उनखे सम्झे थो उहो अर्न करे थो ऐं जेको नथो सम्झे उहो पे करे थो। अल्बर्ट आइंस्टाइन एतिरो उनखे पावरफुल छो मञींदो हो, उहो सम्झण लाइ तव्हांखे हीउ पूरो वीडियो ज़रूरु ॾिसणो पवंदो। जेकॾहिं तव्हां असांजे ईंदड़ वीडियोज़ खे मिस करणु नथा चाहियो त यूट्यूब चैनल ते वञी सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो। अचो त शुरू कयूं। हिकु दफ़े जी ॻाल्हि आहे त हिकु बादशाह चेस रांदि खेॾी त उनखे चेस रांदि ॾाढी पसंदि आई। चेस जे क्रिएटर खे घुरायईं ऐं पुछियईं, ॿुधा तोखे छा खपे? बादशाह सलामत, ॿियो कुझु बि न, बसि मूंखे सिर्फ़ु हिन रांदि जे हर स्क्वायर ते अनाज जो हिकु दाणो रखो, पोइ हर अॻिए स्क्वायर ते डबल कंदा वञूं। बादशाह खे ॾाढी कावड़ आई ऐं सोचईं केतिरो न बेवकूफ़ माण्हू आहे। उनखां पोइ क्रिएटर खे चयईं, तो मामूली दाणा घुरी मुंहिंजी बेइज़ती कई आहे। जेकॾहिं तोखे घुरणो ई हो त मूंखां हीरा जवाहरात घुरी आ। क्रिएटर चयो, न बादशाह सलामत, मुंहिंजे लाइ उहो ई काफ़ी आहिनि। उनखां पोइ बादशाह सिपाहियुनि खे हुकुम ॾिनो त अनाज जा दाणा ॻणे ॾेई छॾियो। थोरे ॾींहंनि खां पोइ सिपाही डोड़ंदा बादशाह वटि आया ऐं चयूं, बादशाह सलामत, हू माण्हू बेवकूफ़ न आहे, उहो वॾो चालाक निकितो, छो जो हू एतिरा दाणा घुरे थो जेतिरा सॼी सल्तनत में न आहिनि। उहो ॿुधी सभु हैरान थी विया। तव्हां बि हैरान थी विया न? अचो त ॾिसूं उहो कीअं पॉसिबल थी सघे थो। चेस रांदि में 64 स्क्वायर हूंदा आहिनि। पहिरें स्क्वायर ते 1 दाणो, ॿिए ते 2 दाणा, टीं ते 4 दाणा ऐं चौथे ते 8 दाणा ऐं पंजे ते थिया 16 दाणा। अहिड़ी तरह लास्ट स्क्वायर ते थिया हेतिरा दाणा। मूंखे त ॻणण में नथा अचनि। जेकॾहिं असां हुन जो वज़न कयूं त उहो थींदो 46 बिलियन मेट्रिक टन्स। अॼु जे हिसाब सां क़ीमत 3000 ट्रिलियन US डॉलर्स, यानी हिन सॼी ज़मीन ते जेतिरी दौलत आहे। हींअर तव्हांखे सम्झ में आयो त उहो माण्हू को बेवकूफ़ न हो, उहो वॾो ई इंटेलिजेंट हो। कंपाउंड इफेक्ट, जंहिंखे असां डोमिनो इफेक्ट या स्नोबॉल इफेक्ट चवंदा आहियूं। हिन प्रोसेस जे ज़रिए तव्हांखे पंहिंजे कमायल पैसनि मां वरी वधीक पैसा कमाए सघो था, जंहिंजो इम्पैक्ट वधंदो ऐं वधंदो ई रहे थो। ईअं आहे जीअं ॿारनि जा ॿार ऐं उन्हनि जा ॿार ऐं ओवर टाइम मिली करे उहे पैसा डबल थी वेंदा आहिनि। अचो त वधीक सम्झण लाइ तव्हांखे कुझु ॿियो इंट्रस्टिंग मिसाल ॾेई सम्झायां थो। जेकॾहिं मां तव्हांजे अॻियां 2 ऑप्शन्स रखां, पहिरियों 30 लख अॼु वठो, ॿियो 1 रुपयो वठो जेको सुभाणे खां हर रोज़ 31 ॾींहंनि ताईं डबल थी मिलंदो। उन्हनि मां तव्हां कहिड़ो ऑप्शन चूज़ कंदा? जेकॾहिं तव्हां 30 लखनि वारो ऑप्शन चूज़ कयो था ऐं तव्हांजो दोस्त 1 रुपये वारो, 5 ॾींहंनि खां पोइ तव्हांजे दोस्त वटि आहिनि 21 रुपया ऐं तव्हां 30 लखनि मां नई निकोर कार आंदी। दोस्त तव्हांखे ॾिसी उदास थियणु लॻो ऐं आसपास जे माण्हुनि ताना हणणु लॻसि, अड़े चरिया, तूं बि 30 लखनि वारो ऑप्शन चूज़ करी आ त अॼु तो वटि बि कार हुजे हा। डे 20 ते जॾहिं 11 ॾींहं रहिजी विया आहिनि, तव्हांजे दोस्त खे रखी करे ख़्यालु थो अचे त एॾी वॾी क़ुर्बानीअ ऐं सब्र करण खां पोइ बि 5213 रुपया ऐं दोस्त वटि 30 लख रुपया। हाणे बियो पंहिंजे डिसीजन ते एतिरो न फूकजो, छो जो उहो जादुई रुपयो थी वियो आहे 29 ॾींहंनि ते 2,70,000। दोस्तो, असल जादू थिए थो 31 ॾींहं ते 10,70,000, यानी 3 भेरा वधीक 30 लखनि खां। जी दोस्तो, ही आहे कमाल कंपाउंड इफेक्ट जो, जंहिंखे तव्हांजे दोस्त सही इस्तेमालु कयो पर तव्हां उन जो सही इस्तेमालु न करे सघिया। स्लोली ओवर टाइम तमामु वॾो इम्पैक्ट क्रिएट करे थो। जेकॾहिं असां कंपाउंड इफेक्ट जो ग्रास ॾिसूं त कुझु हीअं हूंदो आहे। शुरूअ में रिज़ल्ट तमामु घणो स्लो हूंदियूं आहिनि। जेकॾहिं असां को बि कमु मुसलसिल कंदा रहूं त असां जूं सभु कोशिशूं मिली करे तमामु वॾो कंपाउंड इफेक्ट क्रिएट कंदियूं आहिनि। पर दोस्तो, इंसान तमामु वॾो लालची ऐं बेसब्रो आहे। जॾहिं शुरूअ में रिज़ल्ट न मिलंदियूं आहिनि त घणा माण्हू क्विट करे छॾींदा आहिनि। जीअं असां वेट लूज़ करण लाइ जिम वञणु या वॉक करणु शुरू कंदा आहियूं, पर कुझु ॾींहंनि या हफ़्तनि खां पोइ सुठी रिज़ल्ट न मिलण जे करे असां जिम वञणु या वॉक करणु छॾे ॾींदा आहियूं। असां मां घणा माण्हू पंहिंजी ज़िंदगीअ में पॉज़िटिव चेंजिस आणणु चाहींदा आहिनि। उहे बुक रीडिंग्स ऐं मोटिवेशनल वीडियोज़ ॾिसणु शुरू कंदा आहिनि, पर उन्हनि शयुनि जो जल्दी रिज़ल्ट न मिलंदो आहे। असां कंपाउंड पॉइंट खां पहिरियां ई बेज़ार थी क्विट करे छॾींदा आहियूं। दोस्तो, असां कंपाउंड इफेक्ट जे कानून खे ज़िंदगीअ जे हर हिस्से या
या शोबे में इस्तेमाल करे सघूं था। अचो त हिन शइ खे प्रैक्टिकल अप्लाई थींदे ॾिसूं था। मिसाल जे तौर 3 जिगरी यार आहिनि, टिनी जी सैलरी बि हिक जेतिरी 50,000 पर मंथ कमाईंदा आहिनि, साॻिए इलाइक़े में रहंदा आहिनि, टिनी ॼणा शादीशुदा आहिनि ऐं टिनिनि जी ज़िंदगी ठीक ठाक गुज़री रही आहे। उन्हनि जा नाला आहिनि गुल, सरवर, पोपट। पहिरियों दोस्त पोपट फ़ैसिलो कयो त ज़िंदगी में कुझु पॉज़िटिव चेंजिस आणणु घुरिजनि, जीअं हू हर रोज़ कंहिं किताब जा 10 सिफ़ा पढ़ंदो ऐं डेली डाइट मां सिर्फ़ 125 कैलोरीज़ घटि कंदो। ॿियो दोस्त सरवर कुझु पुअर चॉइस सिलेक्शन कयूं आहिनि, घर में नई टीवी वठी आयो आहे, वेही ॾिसणु शुरू कयईं, उन्हनि सां गॾु थोरा चॉकलेट्स ऐं चिप्स बि खाईंदो आहे। टियों दोस्त गुल हर वक़्तु सियासत ते तनक़ीद कंदो रहंदो आहे, कॾहिं नवाज़ शरीफ़ ते त कॾहिं ज़रदारी ते। पंहिंजी ज़िंदगीअ में का बि ख़ासि चेंजिस न आंदी, जीअं ज़िंदगी गुज़री रही आहे ईअं गुज़रणु ॾिनई। 5 महीननि ताईं टिनी दोस्तनि में को बि ख़ासि फ़र्क़ु न आयो। सरवर टीवी ॾिसी रहियो आहे, गुल जी ज़िंदगी में को ख़ासि चेंज न आयो आहे ऐं पोपट किताब पढ़ी रहियो आहे। 1 साल ताईं टिनी में को फ़र्क़ु न आयो आहे, पर 31 महीननि गुज़रण खां पोइ ऐं उन्हनि में तमामु हिकु क्लियर डिफरेंस ॾिसी सघो था। पोपट हाणे फिट थी वियो आहे। पोपट रोज़ 125 कैलोरीज़ घटि करण जे करे पंहिंजो वज़न 33 पाउंड घटि करे चुको आहे। ईअं वरी सरवर 125 कैलोरीज़ रोज़ वधीक खाई पंहिंजी वज़न में 33 पाउंड गेन करे चुको आहे। गुल पहिरियां ई जीअं हो ईअं ई रहियो आहे। दोस्तो असुल डिफरेंस बॉडी में न पर ज़हननि में आयो आहे। पोपट 1000 कलाक बुक रीडिंग ऐं सेल्फ इम्प्रूवमेंट जी शयूं ॿुधी चुको आहे ऐं हिन नॉलेज खे अप्लाई करे पंहिंजी जॉब में प्रमोशन बि वरितो आहे। उन सां गॾु सैलरी बि वधी वई आहे। होॾां वरी सरवर पंहिंजी नौकरीअ खां नाख़ुशि आहे, उन जे करे पंहिंजी वाइफ सां बि अणबण रहंदी अथसि ऐं गुल अञा ताईं 50,000 कमाए रहियो आहे। दोस्तो तव्हां ॾिठो कंपाउंड इफेक्ट जो ओवर टाइम मिली करे केतिरो वॾो डिफरेंस क्रिएट करे थो ज़िंदगियुनि ते। जी दोस्तो, ओवरनाइट सक्सेस जहिड़ी का बि शइ न हूंदी आहे। कंपाउंड इफेक्ट जो रिज़ल्ट ज़रूरु मिलंदो आहे। पंहिंजो पाण खे कॾहिं ऑटो पायलट मोड ते न छॾियो, पंहिंजी ज़िंदगीअ जा फ़ैसिला पाण ख़ुदि वठो। ही सभु ॻाल्हियूं मां तव्हांखे ॿुधायूं आहिनि डैन हार्डीज़ जे किताब द कंपाउंड इफेक्ट तां। जेकॾहिं तव्हां असांजे ईंदड़ वीडियोज़ खे मिस करणु नथा चाहियो त पोइ तव्हां सिंध हेल्प जे यूट्यूब चैनल ते वञी सब्सक्राइब करियो, बेल आइकन ते क्लिक करियो, लाइक करियो ऐं कमेंट। हर हफ़्ते वधीक मुफ़ीद मालूमाती वीडियोज़ तव्हां सां शेयर कंदा रहंदासीं। ऐं आख़िर में वीडियो ॾिसण लाइ लख थोरा।